जी हिन वक़्तु असां गुलशन फैज़ कॉलोनी टन मोहम्मद खान में गुनी जे बिल्कुलु बैक साइड ते मौजूदु आहियूं, जिथे ग़रीब मिसकिन माण्हू जिथे रहनि था ऐं जेके हर बरसाति में पाणी जे हेठि हूंदा आहिनि ऐं पाणी बि एतिरो जमा थियो वञे को केॾी महिल को मासूम ॿार जी ज़िंदगी जेका नुक़सानु थी सघे थो। पर अफ़सोस आहे अॻो निंड सुतल चुंडियल नुमाइंदा ऐं हिते जा जेके काउंसलर जेके जेके पाड़े या सम्झा कंहिंखे नाले जी ख़बर कोन्हे ऐं हिते केर बि अचण लाइ तयारु कोन्हे ऐं हीअ ॿुॾनि था सिर्फ़ु इन नालियुनि जे करे। नालियूं जेके आहिनि इलाही मथे आहिनि ऐं उन जी सफ़ाई सुथराई आहे कोन, उते गंदगी जा वॾा ड्रेन लॻा पिया आहिनि ऐं जॾहिं बरसाति पवे थी त उहो सॼो किचिरो ऐं उहो पाणी सिधो हिननि जे घरनि में अची किरे थो ऐं गुरबत जे करे। ऐं हिन वक़्तु जेकी गवर्नमेंट गाटे थोरो महांगाई करे अहिड़ी आहे त उन में जेको आहे माण्हू फ़का कशी कटण ते मजबूर आहिनि, हिकु टाइम खाइनि था हिकु टाइम वेठा आहिनि। त हीअ माण्हू आहे तव्हां ॾिसो जेको ॻोठु आहे हिकिड़ो असांजा ॻोठु आहे पाड़े जे अंदरि, हीअ पूरी बिरादरी हिते रहे थी त उनजी पंहिंजी मिटी नथा भराए सघनि ऐं असां बार बार अॻु में बि निशानियूं हिननि जूं कयूं आहिनि पर को बि माण्हू हिननि वटि हली कोन आयो आहे, हिनखे को फैसिलिटी न ॾिनी वई आहे न कुझु ॾिनो वियो आहे। अचो त हींअर असीं गुलशन फैज़ कॉलोनी जे अॻियां हलूं था त हिते अॻियां गिचनि में छा छा मामिलो आहे। हींअर असीं गुलशन फैज़ कॉलोनी जी मेन गिटी ते मौजूदु आहियूं, जिथे म्यूनसिपालिटी जो को अमलो सफ़ाई सुथरा रखण लाइ तयारु कोन्हे ऐं मुकमल जेको आहे बरसाति जो पाणी इन घटियुनि में बीठल आहे ऐं उनजो ज़िम्मेदार जेकी आहे हिते जी नायल म्यूनसिपल इंतज़ामिया आहे, पब्लिक हेल्थ आहे, जिन असांजे टंडे मोहन खान खे एज़ाब बणाए ॾियो आहे। अचो त माण्हुनि खां पुछंदा हुनजो छा चवणु आहे। अदा ज़ाहिद ही असांजे गुलशन फैज़ कॉलोनी जी हालत इहा आहे, हिते किरोड़नि जा बंगला, किरोड़नि जा प्लाट, का बि सहूलियत कान्हे, गंदगी जा ढेर तव्हां पाण पंहिंजी अखियुनि सां ॾिसो वेठा। हाणे ही गुलशन फैज़ कॉलोनी जी वरी ही ॿी घिटी आहे, तव्हांखे ॾेखारींदो हलां त ॾिसो कहिड़ी हालत आहे, माण्हू पैदल बि नथो हली सघे। हाणे को ॿार बचो को पीरसन को बीमार अस्पताल वञे, किथां वञे तूं, हालत ॾिस त कहिड़ी हालत आहे। पर इंतिज़ामिया ख़ामोश तमाशे जो किरदारु अदा करे रही आहे। हिते माण्हुनि जो को बि धणी साईं कोन्हे, हिते माण्हू मुफ़्त में माना मरी वेंदा हलिया, पर हिते केरनि जो वाली वारिस थियण लाइ केरु तयारु कोन्हे। हाणे माण्हू दांह बि ॾिए त कंहिंखे ॾिए, अहिड़ी हालत ख़राबु लॻी पई आहे जो केरु पुछण वारो हिते कंहिंखां कोन्हे। हाणे तव्हां ॾिसो हिते हालत कहिड़ी आहे, को आहे को रस्तो हितां को पैदल रस्तो मटण जो आहे, को पैदल माण्हू नथो मटे सघे। ॿुधायो त हाणे माण्हू हिते रहण जो कमु कहिड़ो, हिते कहिड़ा क़ीमती बंगला क़ीमती प्लाट, लेकिन हालत ख़राबु आहे, को धणी आहे कोन्हे, त लावारिस इलाइक़ो आहे, असीं सभु यतीम थिया वेठा आहियूं। बाबा हिते सफ़ाई वारो अमलो जेको आहे सो महीननि खां पोइ ईंदो आहे, सभु घोड़ा घोड़ा कंदा आहियूं, उन खां पोइ ईंदो आहे। ऐं जे करे माण्हू घणो करे सभु पंहिंजे घरनि जी सफ़ाई पंहिंजे पैसनि ते कराईंदा आहिनि, को के 50 ॾे को 100 ॾे, ईअं करे चंदो करे कंहिं पाड़े वारनि खां हितां हुतां करे माण्हू सफ़ाई कराईंदा आहिनि। ऐं ख़ासि करे आउं पंहिंजी गली जेका सफ़ाई कराईंदो आहियां, असांजे पाड़े में रहे थो हिकिड़ो अकरम शीती, हिकिड़ो वीचारो ग़रीब आहे, ॿिए ॾींहुं टे ॾींहुं हुनखे 200 रुपया ॾींदो आहियां, पंहिंजी घटी सफ़ाऊं कराईंदो आहियां। असीं पाण ॿुहारियूं कढंदा आहियूं, पाण सफ़ाई कंदा आहियूं, बाक़ी म्यूनसिपल जो इंतिज़ामिया जो को बि हिन में किरदारु कोन्हे, हिते माण्हू सभु लावारिस। હવે बिजलीअ जो मसइलो आहे, हिनखे तक़रीबन साल थियो आहे, केस खे हली 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 मस्त मस्त मंज़ूरु करायोसीं। हींअर 11,000 जा पोल लॻराया आहिनि, इनखे बि तक़रीबन 2 महीना 3 थी विया आहिनि। उन खां पोइ जेको आउं घोड़ा घोड़ा करे बीह रहियो आहियां, मुंहिंजी केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। हिते लाइट जो वॾो बहिरान आहे, हिकिड़ो ट्रांसफार्मर आहे, हुन ते लोड घणो आहे ऐं चोरी बि आहे। ऐं उन खां पोइ जेको फाटी थो पए, 2-2 3-3 ॾींहं असीं माना अंधेरे में वेठा हूंदा आहियूं। हाणे 11,000 जा पोल लॻा पिया आहिनि, बाक़ी 3 थंभनि ते तार लॻी वई आहे, बाक़ी 2 थंभ आहिनि। उन्हनि जे लाइ आउं घोड़ा घोड़ा करे बीह रहियो, हिस्को चीफ सां मुलाक़ात कईसीं, हुन बि चयो हा हा, पर अञा ताईं माना को बि ख़ातिर ख़वा जवाबु कोन थो मिले। इहो कमु हिन अधु में रुलियो पियो आहे, उनजो केरु बि धणी साईं आहे कोन ऐं केरु ॿुधण वारो बि कोन्हे। आउं घोड़ा घोड़ा करे थकिजी पियो आहियां, इहो कमु अधु में रुकियो पियो आहे। मुतालबो कजे कंहिंखां कजे, आहे सॼो सिस्टम हींअर सॼो सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे। हींअर जेके बि इदारा आहिनि सभु पीपल्स पार्टी जे गिरफ़्त में आहिनि। ऑफिसर जेके बि आहिनि, अमलदार जेके ज़िले लेवल जा, सभु MP MLA जे पोयां आहिनि ऐं ग़रीब माण्हू जी केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। ऐं सभु हुननि जे आहिनि MP MLA जे पोयां आहिनि, उहे जीअं चवनि था, जेको कमु चवनि था उहो थिए थो, बाक़ी आम माण्हू जो को बि कमु कोन थो थिए। ऐं हेसको चीफ हुजे या खणी इंजीनियर हुजे, खणी AC हुजे, खणी केरु बि हुजे, सभु पीपल्स पार्टी जा आहिनि। पालियल माण्हू विहारियो वेठा आहिनि हर इदारनि में, उहो हुननि जे चवण ते कमु कनि था, जेको हू चवनि था उहो थिए थो। आम माण्हू जो को बि कमु कोन थो थिए। काउंसलर साईं मुशतबा शाह असांजो काउंसलर आहे न, जलासी नाली साफ़ करणु वेंदा आहियूं साईं जन, पोइ निकिरंदा आहिनि वीचारा, फ़ोनूं कंदा आहिनि, जमादार खे चवंदा आहिनि, पोइ जमादार चोथे ॾींहुं ईंदो आहे। पोइ जमा नाली तव्हां ॾिसो त नाली जी हालत हिकिड़ी नाली आहे असां वटि,
6-7 घरनि खे लीड करे थी। बरसातुनि जो पाणी बीहे थो, उन खां सवाइ नालियुनि जो पाणी बीहे थो, ड्रेनेज आहे कोन, सेवरेज का कोन्हे, लाइट जो को सिस्टम कोन्हे, ऐं जेको रस्तो रोड त सफ़ा बिल्कुलु आहे कोन। हिन घिटी में का बि हिते सहूलियत आहे ई कोन, को बि सहूलियत आहे कोन। केरु अचण लाइ तयारु कोन्हे। वञूं था त पोइ तव्हांखे ख़बर आहे त ऑफिसनि में केरु पुछे कोन थो, ऐं काउंसलर न वञूं था, चेयरमैन न वञूं था त 12 खां पहिरीं ऑफिसनि में अचनि कोन था, जे पोइ अचनि था त पोइ वरी रिप्लाई कोन था ॾियनि। जमादारनि जे आसिरे ऐं स्वीपरनि जे आसिरे आहियूं, बसि पोइ ईंदा आहिनि, ख़र्चियूं ॾियो, चांहियूं पियारियो, वरी इहा उन्हनि सां कंदा आहियूं नमूनो। तंहिंखां पोइ असांजी नाली साफ़ु थींदी आहे। 15 ॾींहं किचिरो पियो हूंदो आहे, ॿार बीमार, मच्छरनि जो आधार, कंहिंखे तव्हां ॾियो। नंढी ॿोड़ी हुकूमत आहे। जेके अचनि था उहे ख़र्ची खां सवाइ त भाउ किथे बि कमु कनि कोन था। पूरे शहर जी इहो हालत आहे, रुॻो असां सां न पर पूरे शहर में इहो ई हाणे इहो नमूनो आहे त असांखे कुझु ख़र्ची पाणी कराए। असां त हफ़्ते में बसि मिंथूं करियूं था, तंहिंखां पोइ था अचनि। 2 लपा हणनि था वधीक, को भंगी हिकिड़ो ॾींदा छहनि जी टीम मां हिकिड़ो भंगी तो कमु कनि ई 4 ॼणा पिया पूरे शहर में। 400 भंगियुनि मां 4 ॼणा कमु कनि पिया पूरे शहर में। टीम लथल आहे या 4 ॼणनि 5 ॼणनि जी 1000 रुपया ॾिहाड़ी वारा आहिनि, बाक़ी त पघारूं माशाल्लाह आहे। जीअं भुटो कमु कार छुटो। पाणी बरसात में गॾु थियो अथई। हाणे असांजा छोकिरा जेके अचनि था राति ॾींहुं, इहो ॿुॾियो था वञनि, नंढड़ा जेके छोकिरा था अचनि, इहे जेकी इन्हनि जी परवेज़ी करियो। असांजे घरनि जो पाणी कढियो ख़ाली बसि, वरी महिरबानी करियो। इहो अलाह तव्हांखे हयाती ॾिने ॿिए इहो परवेज़ी करियो, असांजे ग़रीबनि जी मदद करियो। और वरी महिरबानी इहा तव्हांजी बाबा, हीउ पाणी ख़ाली असांजो आहे, इहो चौक जो इहो निकिरी वञे बसि। साईं केर बि नथो अचे न, केर बि नथो अचे, भंगी बि नथो अचे, न को बुहारी वारो थो अचे, केर बि नथो अचे। वरी महिरबानी करियो बाबा। इहा बि मच्छर जाम आहिनि साईं, नंढे छोकिरनि खे खायो वीचारनि खे बीमार करे छॾिया आहिनि। असांजे इहे मल्हा जीत जनावर ही हू गॾु अची थिया आहिनि साईं। इहा वॾी महिरबानी करियो बाबा। बाबा साईं, हीअ असांखे जॾहिं बि बरसाति थिए थी असां ॿुॾियो वञूं ऐं असांजी केरु दाद फरियाद करण लाइ अचे ई कोन थो। ही नालियुनि जो पाणी, घरनि जो पाणी, माना असांखे सॼो ॿोड़ियो वेठो आहे। ऐं असां ॾिस एतिरे पाणी में वेठा आहियूं, केरु असांजी न दाद करे थो न फरियाद करे थो। असां ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं, वधीक न आहे। असां ग़रीबनि जे लाइ कुझु सहूलियत कंदा बाज़ाइद जूं आहिनि, जेको असां सां माना हर ॻाल्हि में गॾु आहे। इहे वॾियूं भलायूं आहिनि बाज़ाइद जिसकाणी, जेको असां सां हर ॻाल्हि हर शइ में गॾु आहे।